गोठ जाम खान मंगसी टपाल घर मूसा कट्यान तालकोई जिलो हैदराबाद। बाबा शनाख्ती गाड़ी कार, बाबा शनाख्ती गाड़ी कार ये जुल्म कर रहे हैं। खुदा की कसम अल्लाह करे इनको कीड़े पड़े। जुल्म किया हुआ अल्लाह करे बर्बाद हो जाए। दादागिरी गुंडा टेप। सिंध हेडलाइन न्यूज़ तरफा हाज़िर है ताज़ा तरीन खबर। टूल इंतजामिया वायदो ने पाड़ियो मकामी माण्हुनि खां उगाड़ी जाली। मीरपुर ख़ासि रोड ते ॾिठालग क़ाइम टूल टैक्स जी इंतजामिया मकामी माण्हुनि खे टूल टैक्स न ॾियण वारे वाइदे तां फिरंदे साॻियो टैक्स जी उगाड़ी जारी रखियो अचे, जंहिं सबबि मज़दूरी कंदड़ रिक्शा मालिकनि ऐं मकामी मोटरसाइकिल सवारनि में ताव पखिड़िजी वियो आहे। जबरी तौरु टैक्स भरींदड़नि जो इन मौक़े ते चवणु हो त टूल इंतजामिया असां ग़रीबनि सां ज़ुल्म जारी रखंदे असां खां जबरी तौरु टैक्स उगाड़ी रही आहे। हुननि मकामी इंतजामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त मकामी माण्हुनि खां जबरी तौरु टैक्स उगाड़ी बंदि करे ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि खे जीअण जो मौक़ो ॾिनो वञे। भाईजान लोकल कम्युनिटी जो जिते इशू अचे तो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इहो फ़ैसिलो ॾिनो आहे त लोकल कम्युनिटी जेका 5 किलोमीटर जी सराउंडिंग में आहे उहा फ्री हूंदी, उहो कंहिं बि क़िस्म जो टैक्स न ॾींदी।